अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ गोट की कादी है। आजकल वाली ख़बर मूजिब उबावड़ो वेझो गोट शम्स छपरी में रात जे रिश्तनि खे पंहिंजे नंढे भाउ हथां नौजवान क़त्ल थी वियो। वैश्य जवाबदार रमेश कुमार सतराम दास उर्फ़ दिलबर ओड खे कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो, जंहिंखां बाद जवाबदार लाश दफ़नाइण लाइ घर अंदरि क़बर खोटे वरिती। वाक़ो रात जो पेश आयो। जवाबदार ॾींहुं थींदे ई फ़रार थी वियो, जंहिंखां बाद ॻोठाणनि खे शक पियो, जंहिं घर अंदरि ॾिठो त नौजवान जो लाश पियल हुयो। इतला मिलंदे ई उबावड़ो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश इस्पताल मोकिले छॾियो। घर मां रत सां रंगियल कुहाड़ो बि बरामद थियो आहे, जॾहिं त पुलिस घुर्बल जवाबदार रमेश कुमार खे बस टर्मिनल तां गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब उन मामले बाबति वधीक तहक़ीक़ करे रहिया आहियूं।